जी हिन वक़्तु असीं अब्दुल्ला हारून रोड ते जिन मार्केट वटि मौजूदु आहियूं। मुंहिंजे साम्हूं चाइना शॉपिंग सेंटर ऐं मुंहिंजे पोयां कोऑपरेटिव मार्केट आहे, जिते तव्हां ॾिसो था बरसाति खां पोइ वारी सूरत हाल आहे। रोड ते केतिरो पाणी मौजूदु आहे ऐं हीअ साॻी सूरत हाल पोयां रीगल चौक ऐं उन सां गॾोगॾु जेका मोबाइल मार्केट जी बि आहे ऐं उते बि पाणी बीठल आहे। जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त हींअर हेॾे के गाॾियूं गुज़रनि पियूं, उते तव्हां ॾिसो पिया त हिते केतिरो पाणी आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेका बरसाति जी सूरत हाल आहे कराची अंदरि, त अॼु जेका आहे उहा मौसमियात खाते वारा ॿुधाए पियो न त 30 मिलीमीटर हूंदी। ऐं उन सां गॾोगॾु हींअर जेका कुझु देरि पहिरियां कराची में बरसाति पई ऐं उन खां पोइ हींअर मौसम ख़ुशगवार थी वई आहे। सिज जा किरणा बि शहर ते पवनि पिया ऐं सिज जे किरणनि पवण खां पोइ जेको बिल्डिंगुनि ख़ासि करे जेके इमारतूं आहिनि उन्हनि जो तमामु ज़बरदस्त लुक अची वियो आहे, तमामु ख़ूबसूरत नज़र अची रहियूं आहिनि। ऐं उन जे हवाले सां मौसमियात खाते पारां उहो पिणु चयो वञे पियो त जेके अॼु इहा बरसाति हूंदी उहा आख़िरी हूंदी ऐं शाम ताईं मौसम ख़ुशगवार थी वेंदी। जी।